नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया शहबाज़ अली मल्हा। कॉर्पोरेट फार्मिंग दरियाते धाड़े ऐं ज़मीनुनि ऐं वसलनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ गुजे शहर में अवामी तहरीक ज़िले ठटे पारां एहतजाजी रैली कढी वई। अवामी तहरीक जे ज़िले सदर रज़ाक चांडियो, मिठा ख़ान लाशारी, रशीद मेमण, घंवर ज़हूर, मुजाहिद कलमती, हनीफ़ मेमण, अयूब उनड़ ऐं ॿियनि जो चवणु आहे त ॿियनि जी अॻवाणी में निकितल एहतजाजी रैली क़ौमी शाहराह शाही बाज़ार खां थींदे शहर जे मुख्य चौक ते पहुती, जिते ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त वफ़ाक़ हिक पासे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते इसम जी लखें एकड़ ज़रई ज़मीनुनि समेत तारीख़ी ढंढुनि हालिजी ऐं कींजर गैर मक़ामिन हवाले करे मक़ामी माण्हुनि खे बेघर करे रही आहे, त ॿिए पासे दरिया मां गैर क़ानूनी कैनाल कढी सिंध जी ज़मीनुनि खे बंजर करे रही आहे। सिंध जे हुकुमरान जमात इन धाड़े में भाङे भाईवार आहे। हिननि चयो त हिकु पासे मुल्क में ॿोॾ आहे त ॿिए पासे साहिली पट्टी जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिं करे साहिली पट्टीअ में ॾुकार वारी सूरत हाल आहे। हाली जी ढंढ कब्ज़ागीर कंपनी जे हवाले कई वई आहे, जेका हाणे मक़ामी माण्हुनि में मक़ामी ज़मींदारनि खे लॾाइण जी कोशिशि करे रही आहे। अॻवाणनि जो चवणु हुयो त सिंध जी ज़मीनुनि ते वालार, पाणी ते धाड़े, वसीलनि ते कब्ज़े ऐं सिंध दुश्मन साज़िशुनि ख़िलाफ़ अवामी तहरीक सदाईं मैदान अमल में आहे, जंहिं ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज कया पिया वञनि।